अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन तबिअहुम बि इहसान इला यौमिद्दीन। अम्मा बाद, नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रमज़ानुल मुबारक जो महीनो जेको ख़त्म थी रहियो आहे ऐं अॻियां ईद जो सीज़न अचण वारो आहे। ईद हिकिड़ो इस्लाम जो हिकिड़ो अज़ीम ॾींहुं आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीना मुनव्वरा तशरीफ़ हिजरत खां पोइ तशरीफ़ खणी आया त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त अंसार जेके उते हुया उहे ॿ ॾींहं ख़ासि करे जेको आहे रांदि जे लाइ ऐं ख़ुशी जे लाइ हिकिड़े मेले जे तौर ते हू मल्हाईंदा हुया ॾींहुं। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन खां पुछियो त इहे ॾींहं अव्हां छो था मल्हायो? त अंसार अर्ज़ु कयो त अल्लाह जा रसूल, असांजा जेके अबा ॾाॾा हुया उहे जाहिलियत जे दौर में इन्हनि ॾींहंनि खे ख़ासि करे रांदियुनि जे लाइ ख़ुशी जे लाइ इहे ॾींहं मल्हाईंदा हुया, इन जे लाइ असां मल्हायूं था। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो कि इन्नल्लाह क़द अब्दलकुम बिहिमा खैरम मिनहुमा, त अल्लाह तबारक व तआला अव्हांखे उन्हनि जाहिलियत जे ॿिनि ॾींहंनि जे मुक़ाबले में हे जेके इस्लाम जा ॿ ॾींहं जेके आहिनि ॾिना आहिनि, योमुल अज़हा व योमुल फ़ितर, यानी ईद उल अज़हा जो ॾींहुं ऐं ईद उल फ़ितर जो ॾींहुं। त इहो जाहिलियत जे उन्हनि ॾींहंनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रद्द करे इहे इस्लाम जा ॿ ॾींहं मुसलमाननि खे अता कया। इन्हनि ॾींहंनि जो तक़ाज़ो ई आहे त असां इन्हनि ॾींहंनि खे इस्लाम जे तालीम जे मुताबिक़ ई मल्हायूं। जे असां इन्हनि खे इस्लाम जी तालीम जे मुताबिक़ न मल्हाईंदासीं त इहो साॻई जाहिलियत जो तौर तरीक़ो थी वेंदो जेको जीअं खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो ऐं पाण सल्लम उन्हनि ॾींहंनि खे कैंसिल करे ख़तमु करे ॿ ॾींहं जेके आहिनि इस्लामी ॾिना। ईद जो मक़सदु छा आहे? ईद जा चंद हिकु मक़ासिद आहिनि ऐं उनजो इस्लामी जेको तसवुरु आहे हू ही आहे त ईद ईंदी आहे ख़ुशी जे इज़हार जे लाइ, त ताकी बानो जेको आहे ही दुनिया में बि ख़ुशी जो इज़हार करे कि अल्लाह ताला रमज़ानुल मुबारक जे महीना जा रोज़ा रखण जी उनखे तौफ़ीक़ ॾिनी, क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ ॾिनी, क़याम करण जी तौफ़ीक़ ॾिनी, इन जी दुनिया में बि ख़ुशी करे ऐं उन ख़ुशी खे बि यादि करे जेको क़यामत वारे ॾींहुं उनखे रब्बुल आलमीन जे साम्हूं जॾहिं बीहंदो। ऐं रब्बुल आलमीन जीअं क़ुरान मजीद में फ़रमायो आहे कि अल्लज़ीना ततवफ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीना, उहे नेक माण्हू जेके सुठा बाना सालिह बाना जिन्हनि खे मलाइका जिन्हनि जो रूह क़ब्ज़ कनि था, यक़ूलूना सलामुन अलैकुम, त पोइ उनखे चवंदा आहिनि अव्हां ते सलामती आहे, उदख़ुलुल जन्नत बिमा कुंतुम तअमलून, जन्नत में दाख़िल थी वञो उन अमल जो अव्हां जे लाइ इहो मुआवज़ो आहे जेको अव्हां दुनिया में कंदा हुया। त ख़ुशी जो इज़हार जेको उते थींदो उन जो तक़रीबन हिकिड़ो नंढड़ो नमूनो जेको अल्लाह ताला असांखे इन दुनिया में ॾिनो आहे ईद जी शिकिल में। ॿियो जेको मक़सदु आहे ईद जो उहो अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु कि रब्बुल आलमीन असांखे रमज़ान जा रोज़ा, रमज़ान जूं निमाज़ूं, रमज़ान जा क़याम करण जी तौफ़ीक़ ॾिनी। त अल्लाह ताला जी शुक्र जो जेको बुनियादी रुकन आहिनि उहे टे आहिनि। त हिकिड़ो त नेमत जो एतिराफ़ करे इंसान त अल्लाह इहो असांखे इहा नेमत ॾिनी आहे, उनजो लख शुक्र आहे। ऐं ॿियो अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ करे, अल्लाह ते सना करे त उन रब्बुल आलमीन जी तरफ़ खां इहा नेमत मिली आहे। ऐं टियों, उन नेमत खे इंसान उन्ही तरीक़े सां इस्तेमालु करे ऐं उन्ही तरीक़े सां मल्हाए जीअं रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो आहे। त शुक्र जा इहे टई बुनियादी रुकन हूंदा त शुक्र अदा थींदो। इन जे लाइ ईद खे बि उन्ही तरीक़े सां मल्हायूं जीअं अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबनि मल्हाई आहे। टी जेका ज़रूरी हिदायत आहे उहो इहो आहे त आम तौर ते ख़ासि तौर ते नौजवाननि में बि ॾिठो वियो आहे इहो, ऐं आम ॿिया माण्हू बि इन में मुलविस हूंदा आहिनि त ईद वारे ॾींहुं गाना ॿुधणु, फिल्मूं ॾिसणु, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ग़ैर शरी रांदियुनि जो इहतमाम करणु, मोटर साइकिलनि ते जेको आहे वन व्हीलिंग जो जेको आहे इहो इहतमाम करणु, ऐं काफ़िरनि जी मुशाबिहत वारा लिबास इख़्तियार करणु, पोइ काफ़िरनि जी मुशाबिहत वारियूं कटिंग कराइण वारनि जी ख़ासि तौर ते, इहे सभु जेके शयूं आहिनि इहे जेको आहे ईद जे इस्लामी तसवुर जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहिनि। त इन खां बिल्कुलु बचणु खपे, छो त रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में इरशाद फरमाए थो त ला तकूनू कल्लती नक़ज़त ग़ज़लहा मिन बादि क़ुव्वतिन अनकासा, त उन माई वांगुरु न थी वञिजाओ कि जेको पंहिंजो उन जो जेको आहे उहो कपिड़ो ठाहे थी ऐं पोइ बाद में पंहिंजे हथ सां ई उनखे फिटाए छॾे थी। त रमज़ान में असां सवाबु पंहिंजो ठाहियो आहे, अॻिते लिखायो आहे अल्लाह जे हुज़ूर, ऐं इहो न थिए त ईद वारे ॾींहुं असां इहे बुरा कमु करे जेको आहे उहो सवाबु जेको आहे ख़तमु कराए छॾियूं
ऐं उन्हनि सहीफ़नि मां विटिराए छॾियूं ऐं बाक़ी आख़िर में असांजा सहीफ़ा ख़ाली रहनि। चौथी चीज़ जेका आहे उहा हीअ आहे त ईद इस्लाम में ख़ाली 2 आहिनि, टी कंहिं बि ईद जो तसवुरु न आहे। जे हुजे हा त रसूल सल्लम उनजो इहतमाम कंदा, सहाबा इहतमाम कंदा। इन जे लाइ इन 2 ईदनि खां अलावा को ॿियो ईद जो ॾींहुं ख़ासि करणु इहो बि शरीयत जे सरासर ख़िलाफ़ु आहे। ऐं 5 जेका शइ आहे उहा इहा आहे सिला रहमी, यानी कि पंहिंजे माइट मिटनि सां मिलणु, उन्हनि खे तोहफ़ा तहाइफ़ ॾियणु, उन्हनि सां मुलाक़ात करणु, जंहिंसां नाराज़गी आहे नाराज़गी ख़तमु करणु। इहो ख़ुशी जो मौक़ो आहे ऐं इन ख़ुशी जे मौक़े ते असांखे सभु नाराज़गियूं विसारे करे पंहिंजे रिश्तेदारनि सां माइट मिटनि सां मुलाक़ात ऐं तालुक़ रखणु खपे ऐं वधाइणु खपे। ॿियो तकबीरात ईद आहे, ईद वारे ॾींहुं इहो बि इस्लाम जी हिकिड़ी बुनियादी तालीम आहे त अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, इहे तकबीरूं आहिनि। ॿियूं बि अहादीस में अल्फाज़ मौजूदु आहिनि, उहे बि इंसानु पढ़ी सघे थो। इन्हनि तकबीरात जो जेको आहे इहतिमाम करे, इंसानु सिला रहमी करे ऐं जेको आहे ईद जी जेका निमाज़ आहे ख़ासि तौर ते ऐं ईद जी निमाज़ जो बि इहतिमाम करे। ऐं अमूमन ॾिठो वियो आहे कि रमज़ान खां पोइ मस्जिदूं वीरान थी वेंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते नौजवान तबिको जेको आहे मस्जिदनि खां परे हलियो वेंदो आहे। इहा जेका आहे ॻाल्हि बिल्कुलु सही न आहे, छो त अहले इल्म फ़रमाइनि था त अमल जी क़बूलियत जो जेको समरात आहिनि ऐं असरात आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो असरु ऐं समरो इहो बि आहे, फ़ाइदो हीअ बि आहे त इंसानु जॾहिं हिकिड़ो अमल क़बूल थी वेंदो अथसि त पोइ अलाह ॿिए अमल जी तौफ़ीक़ ॾींदो आहे ऐं ॿियो माण्हू अमल ख़ुशी सां कंदो आहे। त जे माण्हू रमज़ान खां पोइ जेको बिल्कुलु मस्जिदनि सां कटिजी वञे त मतिलबु इहो आहे, इहो को ख़तरे जी सूरत हाल आहे त अलाह हुनजो इहो रमज़ान वारो अमल क़बूल थियो आहे अलाह न थियो आहे। जे क़बूल थिए हा त अल्लाह ताला हुनखे मज़ीद अमल जी तौफ़ीक़ ॾिए हा। इन जे लाइ इन ॻाल्हि जे बारे में लाज़मी तौर ते फ़िक्रमंद हुजणु खपे त रमज़ान खे जेको आहे इंसानु ख़ासि तौर ते जेको ईद खां पोइ जेके महीना आहिनि निमाज़ जो उन तरह पाबंदी जमात सां करे जीअं उहो रमज़ान जे महीने में कंदो रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है कि अल्लाह रब्बुल आलमीन ईद खे असांखे बिल्कुलु सही ऐं आइन इस्लामी तसव्वुर जे मुताबिक़ मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्नहु वलिय्यु तौफ़ीक़। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें ताकि आपको बर वक्त हमारी वीडियोस का नोटिफिकेशन मिल सके।